बिरासिटी में खबर ईंदड़ टाउन कमेटी के मुलाजिमन पारां विच शहर में कायम थियल क़दीमी परियल शाह कब्रिस्तान में बीठल बरसाती पानी निकाल करण लाइ मोटर लगायो वियो, पर बे पासे खां इहो साॻियो पानी गंद नालियुनि मां तींदो साॻियो कब्रिस्तान अंदर दाख़िल थी रहियो हो, जंहिं सबब कब्रिस्तान में मौजूद समूरियूं क़बरूं बरसाती पानी हेठि अची वयूं आहिनि। जॾहिं त हिक शहरी पारां अहिड़ी वीडियो ठाहे सोशल मीडिया ते रखी, जंहिं बाद सोशल मीडिया ते इहा वीडियो वायरल थी वई आहे ऐं शहरियुनि पारां टाउन इंतजामिया ते दिलचस्प तबसरा कया पिया वञनि। उन मौके ते कुछ शहरियुनि पारां हैरत जो इज़हार कयो पियो वञे। शहरियूं चवणु हो त शहर जे हिक तरफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि एहतिशाम शाह कॉलोनी, मलाह पाड़ो, कलोड़ा कॉलोनी ऐं मेमण कब्रिस्तान ऐं परियल शाह कब्रिस्तान, शाह सतार कब्रिस्तान, सरकारी अस्पताल, ईदगाह ऐं ॿियनि हंधनि ते बरसाती पानी बीठल आहे, पर टाउन इंतजामिया बरसाती पानी निकाल नथी करे। हिननि चयो त टाउन इंतजामिया लखें रुपयनि पेट्रोल ऐं डीज़ल जी मुद में ईअं ज़ाया करे रही है, जंहिं मां आवाम खे को बि रिलीफ नाहे मिली सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।